जीत नाज़रीन, असां हिन वक़्तु हैदराबाद में जलसे गाह ते मौजूद आहियूं, जिते 9 फरवरी ते PTM वारनि जलसो मुनक़द कयो आहे, जंहिंजी मेज़बानी पाकिस्तान पीपल्स पार्टी करे रही आहे। अॼु हिते जलसे गाह में असां मौजूद आहियूं। हिन जलसे खे केतिरो कामयाबु थियणो आहे त हितां जा जेके वर्कर आहिनि त असां उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे हिन जलसे जे बारे में। मंजुमन समूह हैदराबाद असीं अॼु आया आहियूं नियाज़ी खां जान छॾाइण लाइ। पीपल्स पार्टी जा ज़ाल आहियूं ऐं तारक शाह जामोट तक आहियूं ऐं शोरे साहिब तक आहियूं। अटो महांगो, चीनी महांगी, हर शइ महांगी न आहे। लुकट पुतली करे विहारियो अथनि, पोयां हुनखे सपोर्ट लॻी पिया गुजन एजेंसियुनि जी। मुल्क जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे, मुल्क विञाईंदो, उन मां जान छॾाइणी आहे। उन लाइ सॼी जेतिरी आवाम आहे सभु अॼु आया आहिनि हिन जलसे में पीपल्स पार्टी ऐं PTM जे सॾ ते। इंशाअल्लाह ताला इनखे घर बेड़ो करे पोइ हथ कढिबा। हाँ, इहो जलसो इमरान नियाज़ी जे ख़िलाफ़ आहे। उन कठपुतली हुकूमत ठाही आहे मुल्क विञाइण लाइ। पीपल्स पार्टी जो गढ़ आहे सॼो पाकिस्तान, सिंध जो ओवरऑल आहे सॼो पाकिस्तान गढ़ आहे। हाणे सभई जान छॾींदासीं हिन मां PTM जे प्लेटफॉर्म तां। इमरान खान चए थो त हिननि जे मथां मूं केस कोन कया आहिनि, हिन जा पंज हुकूमत जा 5 केस आहिनि, उहे हींअर उहे हुजनि अॻे हलनि न। कूड़ा थो करे, कूड़ा ठाहियो कठपुतली जीअं पाण आहे, कूड़ा केस ठाहियो पियो हुनजे मथां। हाणे इमरान खान चए थो मां NRO कोन ॾींदो, NRO कोन ॾींदो। हिन पाण आहे छा, पाण ख़ुदि कुटपतली आहे, हुनजो विहारियल चोर जो पुटु आहे, किथां हलंदो। साईं, मुंहिंजो नालो इम्तियाज़ अली खेड़ो आहे। मुझे ताल्लुक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट हैदराबाद से है। इन जलसे में इन करे आया हूँ कि जेकी नई गवर्नमेंट आई है, जैं गरीबन की तमाम मैशत के तबाह और बर्बाद किया, जैं गरीबन के राशन के करा कयो। U-टर्न माशाल्लाह एतरा जेके 100 ॾींहंनि जा वाइदा कया, 126 ॾींहं कंटीन्यूअर ते वही जेके पाकिस्तान की आवाम के इन ॿुधायो कि ज़रदारी जी गवर्नमेंट में, नवाज़ शरीफ की गवर्नमेंट में नलके में पानी ईंदो तो मुंहिंजी गवर्नमेंट ईंदी, तव्हां नलको चालू कंदा तो उन मां खीर निकिरंदो। हाँ, मूंखे इहो ॿुधायो वञे कि पाकिस्तान की आवाम खां ॿुधाए तो पाकिस्तान के तारीख़ के अंदर कंहिं एतिरा कूड़ कान चया जेको इन U-टर्न वारे सरदार चयो आहे। असां छा छॾियूं हुकूमत करणु? हिन छा कयो माज़ी जे अंदर? कंटेनियर हणे मुल्क के हलाइण कान ॾिनो, ॿिए जी गवर्नमेंटनि जे ख़िलाफ़ तनक़ीदूं करणु, ऐं कॾहिं फज़लो रहमान के खिलाफ़ ॻाल्हाइण, कॾहिं ज़रदारी के खिलाफ़ ॻाल्हाइण, कॾहिं नवाज़ शरीफ के खिलाफ़ ॻाल्हाइण, कॾहिं मरियम बीबी के खिलाफ़ ॻाल्हाइण। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइनि, पाकिस्तान के अंदर 2.5 साल के अंदर किथे गटर जो ढकणु हणायो आहे? तव्हां पाण कवरेज करण वारा आहियो, तव्हां पाण मीडिया वारा आहियो, तव्हां मूंखे इहो ॿुधायो कि पाकिस्तान की तारीख़ के अंदर अमीर का अमीर, गरीब का गरीब, सफ़ेद कॉलर वारा, सफ़ेद पोछ वारा अटे की लाइन में लॻराए छॾिया। ही कहिड़ी गवर्नमेंट आहे? अॻिते ही सोचा कि इंशाअल्लाह ताला असांजो शहज़ादा बिलावल शहीद राणी जो लखते जिगर भुट्टो जो नवासो, असीं उन सां गॾु आहियूं, शाना बा शाना, कदम बई कदम असीं उन सां गॾु बीहंदासीं। जिते असांखे काल थींदी, असां पाकिस्तान जी हिकिड़ी कुवत आहियूं। असांजे ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान के एटमी कुवत, एटमी ताक़त ॾिनी। असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर हिन मुल्क, हिन वतन के ख़ातिर शहादत ॾिनी। असां कान ॾिसंदासीं कि पाकिस्तान की आबोच अवाम ऐं गरीब अवाम दर पदर ऐं खाक पसर थे। जनरल अब्दुल रज़ाक ख़ास के लिया मां लियारी में आयो हुई, लियारी खां आयो आहियां। साईं जो जलसो ॾिसण जे लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी जो ये जलसो न आहे, बाक़ाइदा ही सोनामी आहे इमरान खान के लाइ। ये सोनामी आहे। इंशाअल्लाह ये इमरान खान समझो कि हिन जलसे का पुठियां इनके नक कोने जो हिन हुकूमत पियो करे। इमरान खान के शर्म अचणु खपे इहो सभु ॾिसी कि इमरान खान तू ॾिस ही सॼो जलसो इमरान खान
बिलावल भुट्टो ज़रदारी जो आहे जेको इमरान खान तूं हाणे इहो ॾिस त हाणे तुंहिंजी इहे जेके नेब बेब जेके आहिनि सभु इहे जाली आहिनि तूं हाणे तूं सम्झो की आख़िरी तुंहिंजो इहो वारो आहे इंशाअल्लाह इन खां पुठियां तूं हुकूमत में कोन हूंदे इन जलसे खां पुठियां कोन हूंदे इंशाअल्लाह इमरान खान चए थो तव्हां भले केतिरा बि जलसा कयो पर मां तव्हांखे एनआरओ कोन ॾींदुसि एनआरओ तोजी ज़रूरत आहे असांजी ज़रूरत न आहे हुकूमत जी एनआरओ करे थो पंहिंजो सॼी हुकूमत कई आहे ज़िंदगी भर तो एनआरओ कयो आहे तो कयो छा आहे इन एनआरओ नेब ॿियो माण्हुनि जे लाइ तो छा कयो आहे आवाम जे लाइ तो छा कयो आहे महांगाई कई आहे पेट्रोल महंगो डीज़ल महंगो हर चीज़ महंगो ग़रीब कहिड़े चीज़ खां मुतासिर कोन्हे छा कंदो ॿुधे हाँ ॿियो कंदो छा इमरान खान नेब जे चक्कर में एनआरओ छा आहे एनआरओ कुझु बि कोन्हे इहो हिकिड़ो रट लॻाए रखो एनआरओ जी ज़रूरत तोखे आहे हुकूमत खे अॼु इहो तारीख़ी जलसो आहे उन जे बारे में तव्हां छा चवंदव जेको ये इंशाअल्लाह अहिड़ो जलसो आहे ये कील साबित थींदो इमरान खान जे मुंहं ते ये न्याज़ी जेको जाली न्याज़ी आहे इनखे पाण ख़बर पवंदी कि इहो जलसो कीअं थियो आहे इन जलसे खां पोइ बि हुकूमत घर नथी वञे त पोइ तव्हांजो अमल छा थींदो इंशाअल्लाह पोइ अॻियां बि कंदासीं लॉन्ग मार्च कंदासीं कुझु बि कंदासीं छॾींदासीं कोन इन हुकूमत खे छॾींदासीं कोन आख़िर ताईं त पुठियां पवंदासीं चाहे कुझु बि थिए इमरान खान ॿुधी छॾे इहो जलसो न आहे इहो वोट आहे इहो रेफरेंडम आहे असांजो इंशाअल्लाह इहो हुकूमत मां वेंदो ठीकु आवाम जे लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो आवाम जे लाइ इहो पैगाम आहे कि जेतिरो ज़्यादा में ज़्यादा शरीक थी सघो था शरीक थियो इन जलसे के कामयाब करो जेतिरो कामयाब कंदो पंहिंजो भलो आहे इन हुकूमत जो छुटकारो साबित थींदो असांजे लाइ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी भुट्टो अब्बास अली असां कंदकोट खां आहियूं पीडीएम जे जस्ते में मीर साहब मीर शबीली खान जे हुकुम ते जेको सूबाई वज़ीर आहे ऐं इंशाअल्लाह जेको जलसो कामयाब थींदो हेॾी आवाम बीठी आहे रश बीठी आहे तव्हां पाण ॾिसो था इमरान खान जो ख़ात्मे जो ॾींहुं आहे इंशाअल्लाह जे तव्हां कहिड़ो सोच खणी आया आहियो इन जलसे में असां इहो सोच खणी आया त बाबा असां इहो जिंद छुटे इन इमरान खान मां इंशाअल्लाह जेको आवाम आहे ॾिसो था पाण सभ जो हिकु ई सोच आहे केॾी महांगाई आहे केॾी जेको बदमनी वधी वई आहे हिन इमरान खान जे करे केॾा वाइदा कई 50 लाख घर किरोड़ नौकरी काॾे आहे उहे लुड़ी आहे छा हे त बाबा इन जे करे असां आयासीं त बाबा इंशाअल्लाह जेको जलसो कामयाबु थींदो हो पहिरियों चई पिया 30 ॾींहं ॾे वरी 90 ॾींहं ॾे वरी चई त हाणे 2.5 साल ॾे 2.5 साल गुज़री विया वरी 5 साल में छा कंदो हाणे 2.5 साल में हिकु ॿेड़ी ॿोड़े चई 2.5 साल ॿिया वरी रहियो नूर बिगार कंदो तलकीन बाबा हुनखे कुझु यादि ई कोन्हे को पंहिंजा वादा हो त यूटर्न वठे थो हमेशह पहिरियों चवंदी मां यूटर्न न वठि हाणे हमेशह यूटर्न वठंदो वञे थो वॾो ज़ोर पए थो माना वॾी जेको न्यूज़ में तव्हां ॾिसो तव्हां न्यूज़ वारा त केॾो माना जलसे जो शो हले थो केॾो माना छा हले थो इहो वॾो पावर शो आहे पीडीएम वारनि जो इंशाअल्लाह समूरे पार्टियूं मुतहद आहिनि ख़ात्मो थींदो इंशाअल्लाह ॿियो जेके क़यादत वारा फ़ैसिलो कंदा उन्हनि सां गॾु हूंदासीं असां पंहिंजी पार्टी जी क़यादत सां गॾु हूंदासीं मीर साहब मीर शबीली खान सां सर आऊं UC 34 हैदराबाद कारी मोरी बकरापीड़ी में आया वाइस प्रेसिडेंट जावेद हजाणो PS 66 में अज जलसे के बारे में यो ख्याल है असो तो इंशाअल्लाह असी इमरान खान के घर पुजाए पो दम वठंदासूं ऐं मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के इतने तारीख़ी जलसो करण ते मुबारकबाद पेश कयूं था असां उन्हनि अंधनि खे ॾेखारणु चाहियूं था जेके अंधा चवनि था कुर्सियूं ख़ाली हूंदियूं आहिनि इहे अंधा उहे ॾिसनि ऐं न्याज़ीअ जेके चमचा आहिनि उहे बि ॾिसनि हिते अची के बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं हीअ जियाला गॾिजी इंशाअल्लाह तोखे घर मोकिलींदासूं हिकिड़े ॾींहुं इंशाअल्लाह घर मोकिलींदासूं ही सर ही जेको नायल ऐं सिलेक्टेड हुकूमत आहे महांगाई माना ग़रीब माण्हू खे सफ़ा पीए रखी छॾियो अथसि हाणे जीअण जहिड़ो कोन्हे ग़रीब माण्हू त उन लाइ जेको आहिनि गवर्नमेंट खे घर मोकिलण जे लाइ तमामु सुठो इक़दाम कयो वियो आहे ऐं असीं चाहियूं था कल्ह जी वेंदी अॼु इहा हुकूमत वञे जेका असांजा असर थिए पियो असांखे ख़बर आहे ऐं असीं चाहियूं था वरी इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ईंदी इंशाअल्लाह इमरान खान चए थो भले तव्हां छा बि कयो मां एनआरओ कोन ॾींदुसि उन बारे में तव्हां छा सर एनआरओ छाजो ॾींदो छाजो कोन ॾींदो हू पाण चोर आहे असांखे असीं एनआरओ घुरूं ई कोन पिया हू पाण चोर आहे हुनजी भाॼी चोर आहे पहिरीं पाण त वठे एनआरओ असांखां पोइ असां ॾींदा असांखे ॾे एनआरओ असीं त घुरूं थी कोन था एनआरओ सर
मौजूदा तव्हां भले केतिरा बि जलसा कयो पर मूंखे फ़र्क़ु कोन थो पए। इंशाल्लाह इहो हिकिड़े 2 ॾींहंनि में जलसे खां पोइ नज़र अची ईंदो हिनखे कि कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। अगरि फ़र्क़ु न पए आहे हिनखे त पोइ छो असांजूं मिनतूं वियो करे अचे वियो टेबल टॉक कयो न करे न असांजूं मिनतूं छो पियो करे असांजूं मिनतूं। अॻिते जो ख़्यालु आहे मतिलबु इंशाल्लाह 23 तारीख़ ते जेको लॉन्ग मार्च जो ऐलान कयो आहे बिलावल भुट्टो साहब, इंशाल्लाह भरपूर तरीक़े सां असीं शिरकत कंदासूं ऐं इमरान ख़ान खे ऐं न्याज़ी खे ॿुधाईंदासूं त वाक़ई असीं जाला आहियूं ऐं तोखे घर मोकिले सघूं था। तव्हांखे केतिरो अंदाज़ो लॻे थो त हुकूमत कहिड़े माना केतिरे ॾींहंनि में घर वञी सघे थी? सर ही बसि 23 तारीख़ लास्ट आहे, 23 तारीख़ लास्ट आहे। 23 मार्च खां पहिरीं गवर्नमेंट इंशाल्लाह असीं पुॼाईंदासूं हिनखे घर, कोन छॾींदासूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो शौकत अली ख़ासकेली, पीपल्स पार्टी तालके टंडोलियार जो इन्फॉर्म सेक्रेटरी आहियां। असीं PDM जो जलसो जेको चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जी मेज़बानी हेठि पीपल्स पार्टी तरफ़ां हैदराबाद हटड़ी बाईपास ते असीं मौजूदु आहियूं ऐं उवाम तव्हांजे साम्हूं आयो, तव्हां मीडिया दोस्त ॾिसो पिया। इंशाअल्लाह ताला हीउ जलसो जेको आहे बिलावल भुट्टे खे कंहिं वॾे में वॾे समुंड में अंदरि ॿोड़े गर्क करे छॾींदो जो वरी आईंदा कंहिंखे नज़र ई न ईंदो। जलसे में सिर्फ़ु पाकिस्तान पीपल पार्टी जा माण्हू आहिनि, ॿिया माण्हू घटि नज़र अचण जी वजह छा आहे? न साईं आहे, दोस्त काफ़िला जेके रोड जो प्रॉब्लम आहे, ॿाहिरि जेको आहे रश घणी आहे। पीपल्स पार्टी जा त जियाला आहिनि जेके राति खां वठी वेठा आहिनि, असीं बि सुबुह जो लथा पियूं। ॿिया बि जेके आहिनि PDM जा आहिनि या मौलाना फज़ल रहमान जा आहिनि, नूक जा आहिनि, NP जा, उहे दोस्त बि काफ़ी सूरत में मौजूदु आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि त पीपल्स पार्टी ज़ाहिर ॻाल्हि आहे मेज़बानी पीपल्स पार्टी जी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हां सम्झी सघंदो चेयरमैन सां मोहबत जो इज़हार करण लाइ वधि में वधि थिया आहिनि। जेको जलसे जी केतिरी अहमियत आहे तव्हां केतिरो? जलसे ई मुंहिंजी नज़र में जेकी मुंहिंजी सियासी सोच पंहिंजे हिकिड़े नंढिड़े अदनी कारकुनी सां त हीउ जलसो जेको आहे न इमरान ख़ान खे बिल्कुलु घर मोकिले ख़तमु थी वेंदो। बिल्कुलु इन खां पोइ जेको हिनखे को घटी हथ न ईंदी जो इमरान ख़ान सियासत करे या वज़ीर आज़म रहे। इमरान ख़ान जो हिकिड़ो सवाल आहे त मां NRO कोन ॾींदुसि, उन जे बारे में छा? NRO असांखे खपे ई कोन्हे, NRO जी ज़रूरत ई कोन्हे। असांजो ज़रदारी जेको आहे आसिफ़ साहब शींहं मुड़ुसु आहे, हिनखे NRO जी ज़रूरत ई कोन्हे का। हू अॻे ई जेलनि इन्हनि शयुनि खां असां NRO खे छा करियूं? हीअ मिड़ी ग़लति बयानी थो करे, असां NRO खपे ई कोन थो। असांखे ई महांगाई हेॾी थी वई आहे, अटो कोन थो मिले, खंडु कोन थी मिले, तेल महांगो, उन शयुनि खे त ॾिसो न केॾी महांगाई कई अथसि। हर माण्हू जेको आहे रोज़ बेरोज़गार थियो वेठो, परेशान थियो वेठो आहे। उन करे सभिनी जी राय इहा ई आहे, जे कोई PDM ठहियो आहे इन लाइ ठहियो आहे त इमरान ख़ान खे कंहिं खारे समुंड माण्हू जो वरी वापसी मोटे ई न। गुण सदर पीपल्स कल्चरल विंग ज़िलो टंडोलियार मीर शाह टालपुर डिस्ट्रिक्ट टंडोलियार। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼो को हीउ जेको तारीख़ी जलसो आहे हीउ PDM जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मेज़बानी में हीउ तारीख़ साज़ जलसो आहे। अवामी ताक़त जो मेड़ाको आहे। हीउ ग़रीब अवाम जेको महांगाई इमरान ख़ान जेका महांगाई कई आहे, इन महांगाई जे हवाले सां सभु रोडनि ते निकिरी आया आहिनि। अॼु जेका टेबलेट आहे, बुख़ार जी टेबलेट सा बि महांगी कई वई आहे। जेका माना वापे जी शइ आहे, माना खाधे पीते जी शयूं आहिनि, अटो आहे, हर शइ महांगी करे हेॾी आहे। हीअ अवाम सां ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे। हीअ अवामी ताक़त अॼु ॾेखारणु चाहींदासीं असां हिनखे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी क़यादत में त हीअ इमरान ख़ान नाकाम सियासतदान आहे ऐं हीअ इमरान ख़ान नाहिल आहे। हिन खे हटायो वञे। हीअ वज़ीर अज़म जो लाइक़ु न आहे, हिन खे हटाए। तव्हांखे अवामी माण्हू खे वज़ीर अज़म करियो आहे न, उहो बि एतिरी महांगाई कोन करे आहे। हीअ ज़ुल्म आहे, अवाम सां ज़ुल्म आहे। इंशाअल्लाह ताला अॼो को तारीख़ी जलसो इमरान ख़ान खे घर मोकिले पोइ सुकून जो साह वठंदासीं। इमरान ख़ान चए थो सब्र कयो, अञा इंशाअल्लाह बहितरीन जा ॾींहं ईंदा। साईं हीअ त पहिरीं खां वठी चवंदो अचे सब्र करियो, सब्र करियो। हीअ मदीने जी रियासत मदीना ऐं घबराना नहीं, हिन जो त इहे तकिया कलाम थी वियो आहे। इहो तकिया कलाम आहिनि जो। चए थो त हिकिड़े माना ॾींहं में मामला सही कोन थींदा, थोरो टाइम थो साईं। हिनखे 3 साल गुज़री आहे न, 3 साल में मामला सही कोन थिया आहिनि। एतिरे बाक़ी 2 साल में कहिड़ा ई मामला सही कंदो? छा कंदो? हीअ महांगाई ख़तमु कंदो या हीअ असल पंहिंजो घर ई नथो संभाले सघे? जेको पंहिंजो घर नथो संभाले सघे सो हीअ अवाम खे छा हलाईंदो? पाकिस्तान खे छा हलाईंदो? अवामी मैंडेट जे ज़रिए 5 साल साईं अवामी मैंडेट जे ज़रिए त आयो। अवामी मैंडेट जे ज़रिए ईअं कोन ईंदो आहे। उहो सभिनी खे ख़बर आहे जेको अवामी मैंडेट जे ज़रिए आयो आहे कीअं आयो आहे, उहो त सभिनी खे ख़बर आहे। अवामी ताक़त हीअ आहे जेको तव्हां ॾिसो पिया, तव्हां मीडिया जो दोस्त बि ॾिसो, अवाम इन खे चइबो आहे। ऐं हीअ जेको अवामी मेड़ाको तव्हां ख़ुदि पाण नोट बि करियो पिया, ॾिसो पिया अवामी ताक़त इहा आहे न। अवाम त हिन जे लाइ निकिरी पई आहे रोडनि ते, अञा हाणे हिनखे नाहे लाइ न रहणु खपे न हिनखे। हिन जी जॻह ते सवेर मां आयुसि पियो, तव्हां रोड तां हिकिड़ो उहा मूंखे मिलियो हिकिड़ो
वो जारो पेटिस खपाइण वारो उन मूंखे चयो त यार ही जो जलसो ॾिसो पिया तव्हां बाम अञा झले मूंखे चई तव्हां अगरि इन जॻह ते इमरान खान जी जॻह ते आउं हुजां हिकिड़ो मिंट न रहां। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हमारे ताल्लुक़ अवामी नेशनल पार्टी से सूबा सन कराची ज़िला वेस्ट से हम आए ये जलसे में PTM का जो जलसा हो रहा है और हम लोग चाहते हैं कि जो धांधली से हुकूमत आई है सेलेक्टेड हुकूमत तो इसका ख़ात्मा हो जाए और अवामी हुकूमत आ जाए जो आवाम की बातों को समझे, आवाम की तकलीफ़ात को समझे, क्योंकि एक शख्स की लाई हुई हुकूमत वो एक शख्स की सब समझ सकते हैं, आवाम की तकलीफ़ वो नहीं समझ सकता है। तो हम इसलिए आए ये चाहते हैं कि भाई आवाम की मैंडेट जो चोरी की गई है तो वो सही तरीके से इंतखाबात हो जाए और आवाम जिसको चाहे उसको हुक्मरानी दी जाए कि आवाम की मुश्किलात आसान हो जाए। क्योंकि आजकल जो महंगाई है सेलेक्टेड हुकूमत ने जो की है और जो लोग उनको लाए उनके लिए करा जा रहा है, वो कहा जा रहा है मुल्क को। तो हम चाहते हैं कि भाई सही हुकूमत आ जाए जो आवाम की पसंद की हुकूमत हो, आवाम हुकूमत को लाए। अब किसको चाहते हैं कि हुकूमत में आए? तो जाहिर सी बात है हम तो अपनी पार्टी को सपोर्ट करेंगे, हमारे ताल्लुक़ अवामी नेशनल पार्टी से, मगर हमारी तो इतनी अक्सरियत नहीं है कि मुल्क भर में हमारी हुकूमत आ जाए। मगर जिसकी भी अक्सरियत है, जो आवाम चाहती है साफ इलेक्शन हो जाए, जो आएगा हम खैर मकदम करेंगे, मगर सेलेक्टेड हुकूमत को घर जाना चाहिए। आपको कैसे लगता है कि ये सेलेक्टेड हुकूमत है? हमको ऐसा लगता है कि हम खुद पुलिंग एजेंट रहे गुज़िश्ता इलेक्शन में। हमारे इलाके में NA 250 वहाँ से अताउल्ला एडवोकेट सेलेक्ट होकर आए, जो बल्दियात में हमारे मुकाबले में उसने 1200 वोट लिए, हमने 4500 लिए। इस बार हमारे सूबाई सदर मोहतरम सेनेटर शाहिद सईद साहब खुद उस सीट से इलेक्शन लड़ रहे थे और अताउल्ला साहब की अपने उसका जो घर के साथ पुलिंग है उसका एजेंट मैं था, वहाँ पे उसके 20 वोट नहीं थे और उसको दूसरे 2 दिन उसको रोका गया ऐलान को, तीसरे दिन अताउल्ला के हक़ में ऐलान हुआ। तो हम तो साफ साफ पता चले कि सेलेक्ट होके आए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये तो असां PS 62 मां आया हूँ, मुझो नालो मोहम्मद ज़फ़र बिरोई आहे। ये तमामु जियाला आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा। असां जाम खान शोरे जी अॻुवाणी में पिंडाल में पुॻा आहियूं। असां अॼु इहो साबित करणु चाहियूं था हिन PDM जे जलसे जे ज़रिए त इमरान ख़ान जेको पाकिस्तान ते हिकु थापियो वियो आहे, हुन अवाम सां जेको ज़ुल्म कयो आहे, जेको हेठे तबिके अवाम खे हुन निचूड़ियो आहे, हुन त वॾियूं दावाऊं कयूं था। ऐं जॾहिं गवर्नमेंट में ईंदुसि करप्शन ख़तमु थींदी, अवाम खे सहूलियत मिलंदी, ग़रीब जो ख़्यालु रखंदुसि। तव्हां हींअर ॾिसो, हींअर अमीर बि मुंहिंजे नज़र में पीसिजी चुकियो आहे त ग़रीब सां कहिड़ी हालत हूंदी। खंड जी तव्हां ॾिसो, अटो ॾिसो, ऐं हींअर वरी ॿियो हुननि हिकिड़ो कारनामो शुरू कयो आहे। तव्हां जेको 50 लख चयो ग़रीब अवाम खे घर ॾींदसि, तव्हां ग़रीबनि जा घर ॾाइण शुरू कया आहिनि। तव्हां ग़रीब खे बिल्कुलु तबाह करे छॾियो आहे। ग़रीब खे तव्हां मरण लाइ कोन छॾियो आहे, हुनखे कफ़न जे लाइ कोन छॾियो आहे। इंशाअल्लाह ताला आउं हुनखे इन PTM जे ज़रिए ॿुधाइणु चाहियां थो, आउं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां, आउं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जीआलो आहियां, आउं शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जो जीआलो आहियां, आउं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जीआलो आहियां, आउं बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु आहियां। इंशाअल्लाह ताला अॼु 9 फरवरी ते पाकिस्तान जो अवाम इमरान ख़ान के घर भेड़ो कंदो, इंशाअल्लाह अवाम की फतेह थींदी, इंशाअल्लाह ताला अवाम की फतेह थींदी। जी जाम खान शोरो। ये PTM में 11 जमातूं आहिनि, पर हिते असां टोटल पीपल्स पार्टी जा वर्कर पिया ॾिसूं, ॿिया किथे आहिनि? साईं आउं इंशाअल्लाह ताला तव्हांखे आउं ॿुधायां, पाकिस्तान लेवल ते पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, पर अॼु बि सिंध जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मोहबत करे थो। ऐं इंशाअल्लाह ताला हिन में 11 पार्टियूं आहिनि। तव्हांजी ॻाल्हि में ऐं मौक़िफ़ में उहा बिल्कुलु सदाकत आहे। इंशाअल्लाह ताला जीअं ॿियनि पार्टियुनि जा अॻुवान आहिनि स्टेज ते पहुचा, उहे बि पंहिंजे अॻुवाननि जे सूरत में इंशाअल्लाह पहुची चुका आहिनि। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो घर आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हिते जी मेज़बानी करे रही आहे। ऐं इंशाअल्लाह ताला 11 जमायतूं हिते गॾु थी 9 फरवरी ते उहो धमाको इस्लामाबाद में थींदो। उहो इमरान ख़ान जो आख़िरी ॾींहुं हूंदो, इमरान ख़ान जो मौत जो ॾींहुं हूंदो। गो न्याज़ी गो, गो न्याज़ी गो, गो न्याज़ी गो, गो न्याज़ी गो। जलसे में किता माण्हू आया आहिनि? साईं जलसे में त पूरी पाकिस्तान मां आवाम आई आहे, पर सिंध जी बाक़ाइदे हिते शमूलियत आहे। ऐं इंशाअल्लाह ताला ही पेरे उगाड़ा, ये पटके वारा, ये टोपी वारा, ये कुआरी वारा इमरान ख़ान लाइ मौत साबित थींदा। इंशाअल्लाह।
साईं आऊं ईअं सम्झा थो हुकूमत जा हींअर लुॾण ॾींहुं शुरू थी विया आहिनि। हुकूमत हींअर वञण वारी आहे। इमरान खान पंहिंजे पटके खे बचाइण लाइ मुख़्तलिफ़ दावाऊं करे रहियो आहे त ही PTM जो जलसो नाकाम ईंदो, पर इमरान खान खे ॿुधायां थो ही पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाल आहे, तोखे इस्लामाबाद में इंशाअल्लाह ताला दफ़न कंदा ऐं तुंहिंजो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। इमरान खान खे ॿुधाइण थो चाहियां हिन जलसे जे ज़रिए त NRO जी ॻाल्हि तूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्कर सां, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जियाले सां न कर, छो त असां हिन ज़मीन में दफ़न थिया आहियूं। असांजी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो सभु हिते मौजूदु आहिनि। हू NRO कोन वठंदा, इंशाअल्लाह ताला तोखे हिते दफ़न कंदा। जीत नाज़रीन, तव्हां हिते जेके वर्करनि सां असां ॻाल्हियूं कयोसीं हुननि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त अॼु जो जेको जलसो आहे अहम तारीख़ी जलसो आहे। हुकूमत खे अॼु किराए पोइ असां घर वेंदासीं। इमरान खान खे जेको शर्म अचणु खपे त अहिड़ी कलक में बि जेकॾहिं घर नथो वञे त असां हुनखे ज़बरदस्ती घर मोकिलींदासीं। कैमरामैन मंसूर जमाली सां गॾु महबूब जमाली, सोच TV, हैदराबाद। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.